बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। बहादुरपुर वेझो ॻोठ शंभो बिरोही में घरू परेशानी तां 18 वरनि जे नौजवान अब्दुल लतीफ़ बिरोही घर अंदरि फाहो खाई आपघात करे छॾियो। इत्तला ते दिलमुराद पुलिस पहुची लाश खे सरकारी तहवील में वरितो ऐं लाश खे पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि नौजवान कुंवारो हो जंहिं घरू परेशानियुनि खां तंग अची आपघात करे छॾियो आहे। जैकबाबाद ऐं ठठो में नवाब सरदार खान चांडियो ऐं बुरहान खान चांडियो जे घर ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाज। जैकबाबाद में चांडिया बिरादरी पारां एमपीए नवाब सरदार खान चांडियो जे घर ते चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चांडिया बिरादरी पारां सचवा जे नायब सदर सफदर चांडियो ऐं जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ चांडियो जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। चांडिया बिरादरी जो चवणु हो त ग़ैबी दायरे में पुलिस पारां एमपीए सरदार खान चांडियो जे घर ते पुलिस चढ़ाई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। नवाब सरदार खान ऐं बुरहान खान पुलिस केसिस खे मुंहुं बि ॾेई रहिया आहिनि ऐं हू हिन वक़्तु ज़मानत ते आहिनि। तंहिं बावजूदि संदन घर ते चढ़ाई के सियासी इंतकामी कार्रवाई समझूं था। वज़ीर आला सिंध खां घुर था करियूं त गैर कानूनी तौर चढ़ाई कंदड़ पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ठठो में सचवा पारां नवाब सरदार खान चांडियो ऐं बुरहान खान चांडियो जे घर ते कंबर पुलिस जी चढ़ाई ख़िलाफ़ मौलवी कासिम चांडियो, साले मोहम्मद चांडियो, सिकंदर चांडियो, नबन चांडियो, फतेह मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त बुरहान खान ऐं सरदार खान चांडियो जे घर ते पुलिस चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन पाकिस्तान जे मरकज़ी सदर अनवर अली भट्टी चयो आहे त कोरोना बाद सॼे मुल्क अंदरि ख़ानगी तालीमी इदारनि जी हालत जाचण ऐं संदन फलाह बहबूद लाइ मुख़्तलिफ़ शहरनि जा दौरा करे रहिया आहियूं ऐं साॻिए ई सिलसिले में जैकबाबाद पहुता आहियूं, जिते गॾिजाणी करे ख़ानगी तालीमी इदारनि खे पेश ईंदड़ मसइलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। इन मौक़े ते मरकज़ी अॻवाननि फारूक खान, फरीद अख्तर, सैयद साजिद शाह, एजाज़ हुसैन मेमन ऐं अली गौहर ॾाहाणी शिरकत कई। जॾहिं त आबसाद जे ज़िलई सदर सिकंदर अली महार पारां महिमाननि जे मान में आजियाणियूं ॾींदे अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौक़े ते परवेज़ राजपूत, ज़ाहिद अली मंगरियो, राजा दाद मोहम्मद बिरोही, ज़ुबैर अहमद कुरैशी, नसीबुल्ला हामी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मुबारकपुर में रोलू कुत्तनि जो आज़ार। ॿिनि शागिर्दनि ऐं सहाफ़ी समेत 5 ॼणनि खे रोलू कुत्तनि ॾाढे विधो। ॻोठ कमाल खान बंबल जे रहवासी 9 वरहनि जे शाह मुराद बंबल ऐं 7 वरहनि जी नींगरी फातिमा खे स्कूल वेंदे रोलू कुत्तनि हमलो कयो। मियां साहिब में सहाफ़ी बशीर रिंद ऐं संदसि दोस्तनि साजिद भट्टी ऐं फरहान राजपूत खे रोलू कुत्तनि ॾाढे ज़ख़्मी करे विधो। मुबारकपुर, मियां साहिब ऐं मीरपुर बुर्रो जी इस्पतालनि में कुत्ते जे ॾाढ़ण वारी वैक्सीन अणलभ आहे, जंहिं सबबि कुत्ते जे ॾाढ़ियल माण्हुनि खे जैकबाबाद हेडक्वार्टर इस्पताल वञिणो पए थो। नज़रवा भरिसां ॻोठ रसूल बख्श नूनारी में नूनारी बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो, लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि हाजी मोहम्मद इस्माइल नूनारी ऐं आफ़ताब नूनारी समेत 4 ॼणा ज़ख़्मी, सिविल इस्पताल ठुल मुंतक़िल। सूबाई वज़ीर लाइव स्टॉक एंड फिशरीज़ सरदार अब्दुल बारी पिताफ़ी चयो आहे त सिंध जा ॿेट जन ते वफ़ाक़ ऑर्डिनेंस ज़रिए कब्ज़ो पई करे उहे सिंध जी मिल्कियत आहिनि। आईन जी शिक 172 में इहो वाज़े लिखियल आहे त ही ॿेट सूबनि जी मिल्कियत आहिनि। कानून तहत 22 किलोमीटर ताईं सामूंडी पट्टी में ॿेट सिंध जूं हदूं आहिनि। उतां जा पाणी ज़ख़ीरा सिंध जा आहिनि ऐं असां पाणी ज़ख़ीरनि जी हिफ़ाज़त कंदासीं। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन ॾहरकी में पीपल्स पार्टी अॻवान हाजी दाद मोहम्मद महर पारां ॾिनल आजियाणे में ख़िताब कंदे कयो। तक़रीब में मियां मंज़ूर अहमद कादरी, सरदार सलाहुद्दीन, अकमल लगारी, मुख्तियारकार अशरफ अली पिताफ़ी ऐं ॿियनि शिरकत कई। कंदकोट जे कच्चे वारे इलाइक़े में ॻुझे इत्तला ते 20 सेक्शन पुलिस जी कच्चे में कार्रवाई। मुग़वी सैफुद्दीन जाफ़री मुबैना पुलिस मुक़ाबले में बाज़ियाब। पुलिस मूजिबि धाड़ेलनि जो टोलो मुग़वी खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहियो हो त हथियारबंदनि सां मुक़ाबिलो थी पियो ऐं धाड़ेल मुग़वी खे छॾे फ़रार थी विया। मधे जी पुलिस जी ॻोठ शरनि जी वांड ते चढ़ाई। पुलिस अटालन एसएचओ मधे जी ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो जी अॻवानी में ॻोठ खे कड़ो चाढ़े घर घर तलाशी कई। औरतनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद, ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठाणनि जो चवणु हो त पुलिस हिकु मोटरसाइकिल चोरी जे शक ते 2 ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। मधे जी पुलिस मूजिबि मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदार मेहराब शहर जी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई, पर का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। तंगवाणी लॻ रूरल हेल्थ सेंटर खे ताला लॻल। ॻोठ नाइब बहलकानी में 2 नींगरनि माशूक अली ऐं इकरार अली बहलकानी खे छिते कुते ॾाढे ज़ख़्मी कयो। तवारिस खेनि रूरल हेल्थ सेंटर खणाए आया, जिते सेहत मर्कज़ खे ताला लॻल हुआ। नींगरनि जे वारिसनि शौकत बहलकानी ऐं शामिर बहलकानी जो एहतजाज। कश्मीर लॻ असिस्टेंट कमिश्नर सुई जी गाड़ी टायर बस्ट थियण सबबि आरडी 17 वटि कल्टी। असिस्टेंट कमिश्नर बंगुल खान सख़्त ज़ख़्मी। गुड्डू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची खेसि मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो। मीरपुर बुर्रो में मिर्ज़ाबाद स्टॉप वटि बुर्रो बिरादरी जी 2 धुरियुनि में दुकान जे मामले तां झेड़ो। पेश इमाम हाफ़िज़ अब्दुल करीम बुर्रो, तगियल बुर्रो ऐं रुस्तम बुर्रो ज़ख़्मी। पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई इस्पताल मुंतक़िल कयो ऐं 2 ॼणनि अली नवाज़ ऐं अनीस बुर्रो खे गिरफ़्तार करे वरितो।
शहर की वेझो ॻोठ कालू समेजो वासियुनि जो मासूम ॿारनि समेत मीरपुर माथिलो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन कालू समेजो, भूरल समेजो ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त असां ग़रीब पोरियत आहियूं। असांखे पुलिस बाअसर शेर मोहम्मद मजीद सूमरो जी चुर्च ते चोरी जे कूड़नि केसनि में फासाए तंग करे रही आहे। पुलिस असांजे नौजवाननि आमिर समेजो ऐं शाबान समेजो खे खणी गुम करे छॾियो आहे, जंहिंखे 7 ॾींहं गुज़री विया आहिनि पर खेनि को ॾस पतो न आहे। उन्हनि IG सिंध खां नोटिस वठण जी अपील कई आहे। सखर जे शीरमाल नान होटल मालिकनि तरफ़ां नान जे अघनि ते हलंदड़ मामिलो हल न थी सघियो। चौथे ॾींहुं बि एहतजाजनि कारोबार बंदि। मुतालिबनि जी मञता लाइ सखर प्रेस क्लब रोड ते अलामती बुख हड़ताल करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। ऑल सखर शीरमाल होटल्स एसोसिएशन जे सदर अफ़ज़ल ख़ान, मोहम्मद शफ़ीक़ ऐं ॿियनि चयो त असां मथां मक़ामी इंतिज़ामिया नान जो अघु घटि करण लाइ मुसलसल दबाव विझी रही आहे, पर असां महांगो अटो ख़रीद करे सस्तो नान ऐं चपाती विकिरो नथा करे सघूं। मजलिस वादतुल मुस्लिमीन पाकिस्तान जे मरकज़ी तर्जुमान अल्लामा मक़सूद अहमद डोमकी चयो आहे त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी खे ॿिटो मयार ख़तमु करणो पवंदो। ॿिन्ही जमातनि खे बार बार इक़्तिदार मिलियो पर कारकर्दगी ज़ीरो आहे। मरियम नवाज़ पंहिंजे वालिद जे दौरे हुकूमत में गुम थियल बलोचनि खे यादि छो न कयो। सिंध में पीपल्स पार्टी जी बैड गवर्नेंस आहे, जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे जो नालो वठण बि जुर्म बणिजी वियो आहे। मोमिननि मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन डेरा लायर में पाक वतन पार्टी जाफराबाद जे सदर मोर ख़ान डोमकी जे वालिद जी वफ़ात ते ताज़ियत बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। पीपल्स पार्टी MP डॉक्टर सोहराब ख़ान सरकी पारां जोंगल पहुची मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ताज़ियतूं कयूं वयूं। डॉक्टर सोहराब ख़ान सरकी ॻोठ अली दोस्त पहोड़ में अली दोस्त पहोड़ जे लाॾाणे ते संदसि पुटु बाबू अली मुराद पहोड़ ऐं शेर ख़ान पहोड़ सां ताज़ियत कई। ॻोठ अब्दुल हक पहोड़ ऐं जोंगल समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणु उज़रख़्वाहियूं कयूं। इन मौक़े ते जोंगल जा सियासी अॻवान इमदाद ख़ान पहोड़, आगा मुख़्तियार पहोड़, ग़ुलाम अब्बास पहोड़ ऐं इम्तियाज़ ख़ान पहोड़ साणुसि गॾु हुआ। मीरपुर माथेलो में पुलिस पारां सब्ज़ी हलाईंदड़ पोरियत मथां तशद्दुद। सब्ज़ी रोड ते उछलाए रेढ़ो भञी छॾियो। शहरियुनि जो मीरपुर माथेलो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। शहर में सरेआम बदमाशी कंदड़ पुलिस एहलकार शौकत सियाल ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। मीरपुर माथेलो में ॻोठ अब्दुल मालिक महर जे आबादगार मोहम्मद अब्बास महर गला मंडी घोटकी जे ज़रई दवा जे डीलर्स ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त रोहित कुमार ऐं ज़रई डीलर ज़ुबैर मरणास रोक पैसनि ते 10 एकड़ ज़मीन ते मुश्तमिल वणनि जे फसल लाइ 2 नंबर ऐं मुद्दे ख़ारिज दवाई ॾिनी, जंहिं सबबि मुंहिंजो फसल मुकमल तौर तबाह थी वियो। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। ऐं काज़ी अहमद ऐं डेरा लायार में फ्रांसीसी हुकूमत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। काज़ी अहमद में फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी पारां हाफ़िज़ नूरुद्दीन कादरी, अली ख़ान जतोई, मौलाना दिलदार अली ताहिरी, मौलाना सॼण अली ताहिरी, बाबू सरफराज़ राजपूत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। डेरा लायार में फ्रांसीसी हुकूमत पारां नबी सगुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखाना ख़ाकनि जी इशाअत वारे अमल ख़िलाफ़ JUI पारां फ्रांसीसी सदर जे पुतले खे बाहि ॾिनी वई। JUI पारां ज़िले अमीर मौलाना अब्दुल गनी हामिदी जी अॻवानी में मज़दूर चौक ते धरणो हयो वियो ऐं फ्रांस हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। ही हुयूं हिन वक़्त ताईं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।